हिकिड़ो ग़रीब काठियर पंहिंजे ज़ाल सां गॾु रहंदो हो। हिननि खे औलाद कोन हो। औलाद जा सिकायल हुया, पर हाणे औलाद रब साईं जे हथ हुअसि, औलाद हिननि खे कोन हो। पोइ हे ॿई ज़ाल मुड़ुस सुबुह जो वेंदा हुआ झंग। काठियर जो हुयो त काठियुनि लाइ पोइ ॿई ज़ाल मुड़ुस झंग वेंदा हुआ। उतां काठियुनि जूं कंदा हुआ ॿ भरियूं, हिकिड़ी खणंदी माई, हिकिड़ी खणंदो हो पाण। पोइ हे ॿई भरियूं खणी अचनि शहर में, उहे खपाईंदा हुआ ॿिनि टकनि में अची खपाईंदा हुआ काठियुनि जूं भरियूं। पोइ जेके हिननि खे ॿ टका मिलंदा हुआ त उन्हनि मां छा कंदा हुआ, जो हिकु टको कंदा हुआ ख़ैरियात, बाक़ी हिकिड़े टके मां घर जो वठंदा हुआ सौदो सामान, जंहिंमां हिननि जो पंहिंजो वक़्तु गुज़र पियो थींदो हो। हिननि जी इहा किरत हुई, डेली वञनि, डेली ॿ भरियूं करे, हिकिड़ो टको ख़ैरियात कनि, हिकिड़ो टको जेको त पंहिंजे कमाइनि। रब साईं जी कुदरत, कुझु वक़्तु गुज़रियो, काठियर जी ज़ाल जेका हुजे उन मुड़ुस खे ॿुधायो हिनखे उमेदवारी थी। काठियर ॾाढो ख़ुशि थियो, रब जा शुक्र कई त रब ॿुधे थो, पर पोइ हाणे रब जी पंहिंजी हिकमत आहे, देर मदार उहा रब ताला जी हिकमत आहे। सो कुझु ॾींहंनि खां पोइ ज़ाल हिनखे चयो, ज़ाल चयसि त हाणे अॻ में त हुयासीं ॿ, अलाह कंदो हाणे थींदासीं 3। हाणे हिते वक़्तु बि असांजो ॾाढो तंग थो गुज़रे, तंहिंजे करे छो न हितां लॾे हलूं, कंहिं ॿिए बादशाहीअ में हलूं, अलाह कंदो उते वरी ॿियो को रोज़गारु थींदो। ऐं हे जेको पेट वारो आहे, इन जी बि जेको आहे त अलाह ताला ज़ाहिर आहे रोज़ी ख़लकी हूंदी, तंहिंजे करे बहितर आहे त हितां लॾे हलूं। मुड़ुस खे बि दिलि सां ॻाल्हि लॻी। अब ॿिए ॾींहं ते ज़ाल मुड़ुस पंहिंजो ग़रीबाणो सामान जेको हुयो, उहो सामान सड़ो खणी मथे ते ॻंढड़ी ॿधी हे रवाना थिया। सॼो ॾींहुं पंधु कयुनि, अची हिननि खे शाम थी, सिजु लहण वारो हुयो। हिननि चयो त हाणे केॾे वञूं, तो हिकिड़ो वणु ॾिसी उते वेही रहिया, त भला हाणे वसूं त ॿी का कान्हे, भला हाणे हिते था तरसूं। हिते तरसी पिया, हिते हिननि खे बुख बि अची लॻी। सामान सड़ो पाण सां गॾु हुन। ज़ाल चयसि त हाणे सामान त पाण वटि आहे, पर इहो आहे त बाहि हुजे त पचाए खाऊं। हाणे बाहि केॾां अचे, हीअ वरी चढ़ियो वण ते, त भला वण ते चढ़ी ॾिसां त हर पासे में का वसूं हुजे। वण ते चढ़ी हेॾे होॾे ॾिठईं, परे खां हिनखे दूंहुं ॾिसण में आयो। लही आयो वण तां, ज़ाल खे ॿुधाईं त हिन पासे ॾे मूंखे ॿाहिरि ॿरंदे नज़र थी अचे, सो भला मां वञा थो हेॾां टांडा खणी अचां। हा भाई ज़ाल खे हुते छॾे, त हिनखे चईं त तूं तेसिताईं अटो ॻोहे त मां वञा भला बाहि खणी अचां। हीअ वियो, पंधड़ो चङो हो, पंधड़ो जो चङो हो त वाह, हीअ वियो उतां वञी टांडा खणी आयो। वरी मोट ते बि हिनखे चङो टाइम लॻो। हीअ जीअं जो मोटी आयो, ॾिसे त हिन जी ज़ाल जेका आहे उनजे हंज में हिकिड़ो ॿारु आहे, हिन जी ज़ाल जे हंज में ॿारु। ज़ाल खां पुछईं, ज़ाल चयसि त तूं हेॾे वे, मूंखे संभारूं थियूं। सो हे नंढिड़ो ॼाओ आहे ऐं पुटु आहे। ॾाढो ख़ुशि थियो, रब जा शुक्र अदा कई। हा बापू, हिन छा कयो जो पाण झटि में खणी बाहि ॿारी, मानी पचाए ॿिन्ही ॼणनि खाधी, सुम्ही पिया। सुबुह थियो, वरी हिननि उहो पंहिंजो सामान साॻो खयो, अॻिते रवाना थिया। हलंदे सॼो ॾींहुं हलिया। सिजु लहण वारो हुयो त साम्हूं ॾिठनि त हिकिड़ो शहर, उन शहर जे ॿाहिरां अची पहुता। शहर खे ॿाहिरां गेट लॻल हुई, इहे शहर जे ॿाहिरां पहुता। हे जेॾी महिल उते पहुता त शहर जी गेट पे ॾिननि। हिननि हुननि खे चयो त असां परदेसी आहियूं। जे न बा सुबुह, अब असां काॾे वेंदासीं, दर खोलियो त असां शहर में अचूं। दर कोन खोलियो, दर अची वियो। हे शहर जे ॿाहिरां उते वण हुयो, गेट जे ॿाहिरां, उन वण जे हेठां वेही रहिया, पंहिंजी मानी टिकी जे बंदोबस्त में थी विया। रब जी कुदरत, हे जंहिं शहर में पहुता, इन शहर जो जेको बादशाह हो, उन बादशाह खे बि को उन ॾींहुं पुटु ॼाओ। बादशाह खे जो पुटु ॼाओ त साईं बादशाह वॾियूं ख़ुशियूं कयूं, ख़ैरातूं थी वयूं। पर घड़ी गुज़री, ॿार रोअणु शुरू कयो। ॿार खे जो थञ माउ ॾिनी त ॿार माउ जी थञ न वठी, ॿार माउ जी थञ वठे ई कोन। माउ थञ ॾेसि, माउ जी थञ वठे ई कोन। बादशाह खे ॿुधाइनि, बादशाह परेशान, दायूं परेशान। अब बादशाह जे महल में सवें नौकराणियूं बांधियूं,
उहे अची वियूं, उन्हनि थञ ॾिनी, छोकिरो थञ कोन वठे। बादशाह जा जेके अमीर वज़ीर उहे पंहिंजूं मायूं वठी आया, ॿारु कंहिंजी थञ कोन वठे। बादशाह ॾाढो परेशान, बादशाह नंढिड़ो ॿारु जेको सो उहो रोए, बसी कोन करे, उनखे लॻी बुख, पर इहो आहे त थञ कंहिंजी वठे कोन पियो। बादशाह परेशान, हाणे को हुजे वॾो त उनखे कुझु खाराइजे, नंढिड़ो ॿारु थञ खां सवा त। सो बादशाह ॾाढो परेशान थियो। माउ जेका उहा माउ अलॻि परेशान, त हाणे नंढिड़ो आहे थञ वठे कोन थो, त हाणे कीअं कयूं। बादशाह परेशान हुजे, उते बादशाह जो जेको कोटवाल हुयो, शहर जो जेको कोटवाल हुयो, उन जो बादशाह खे परेशानी में ॾिठो ऐं ख़बर पियसि त बादशाह जो नंढिड़ो जेको आहे थञ कोन थो वठे, सभु शहर जूं मायूं बायूं आहिनि, कंहिंजी थञ कोन थो वठे। उन बादशाह खे चए त साईं मां अर्ज़ु कयां। बादशाह चयो अच। चईं अॼु शाम शहर जे ॿाहिरां हिकिड़ा ॿ ग़रीब ज़ाल मुड़ुस हुया, उहे बि सिजल थे महल जी पहता आहिनि। सो सिपाहिनि उन्हनि खे अंदरि अचणु कोन ॾिनो, वेठा आहिनि शहर जे गेट जे ॿाहिरि। उन्हनि खे बि ॾिठोसीं त नंढिड़ो ॿारु हुयो, ख़बर पई आहे नंढिड़ो ॿारु आहे। सो जेकॾहिं तव्हां इजाज़त ॾियो, आहिनि ग़रीब, आहिनि मिसकीन, हाणे तव्हांजे लाइक़ु कोन्हनि, पर इहो आहे त हिन महिल ॿार जी ज़िंदगीअ जो सुवालु। सो जे चओ त असां उन्हनि खे घुरायूं त मन भला मता ॿारु उन थञ पे। बादशाह त साईं अॻे ई परेशान लॻो पियो। बादशाह चयो त हिते गुरबत या अमीरीअ जी ॻाल्हि कहिड़ी आहे, असुल आहे ॿार जी ज़िंदगी बचाइणी, वञो भाउ वठी अचो। अब बादशाह जा माण्हू आया, हिननि खे चइनि तव्हांखे बादशाह घुरायो आहे। हीअ ॿई ज़ाल मुड़ुस वीचारा डिॼा परेशान, त भणा अलाए असां कहिड़ो ॾोह कयो जो बादशाह असांखे घुरायो आहे। हिननि खे वठी आया बादशाह जे महल में, ॿिन्ही ज़ाल मुड़ुसनि खे उते जीअं महल में पहुता त बादशाह हिन खे ॿुधायो त बादशाह असुलु मसइलो असांजो हे आहे, नंढिड़ो आहे ॼाओ, उन नंढिड़ो कंहिंजी थञ कोन थो वठे, असां वस करे बीठा आहियूं, तव्हांजी ख़बर पई। सो हाणे तोखे माई असां इन जे लाइ घुरायो आहे त तूं हिनखे थञ ॾे, मता थञ तुंहिंजी पे। अब माई बिस्मिल्लाह करे बादशाह जो नंढिड़ो जेको हुयो खणी पंहिंजे सीने सां लाथईं, त भाउ नंढिड़े खणी चुप कई ऐं थञ पियणु लॻो। अब थञ जो पियणु लॻो त बादशाह ॾाढो ख़ुशि थियो। उन महल ई वरी साईं ॿीहर ख़ैरातूं थी वियूं, इनाम इकराम सभिनीनि खे ॾिननि, पर हिन ग़रीब जेको हुयो, हिन ग़रीब ॿिन्ही ज़ाल मुड़ुसनि खे बि बादशाह बाक़ाइदे इनामनि सां ढहे छॾियो। बादशाह ई वेस वॻा हिननि खे ॾिनई। हाणे ॿार जॾहिं थञ पी बसि कई त बादशाह हिननि खां पुछियो, हिननि चयो त असां परदेसी आहियूं, असां हिते रोज़गार जी ॻोल्हा में आया हुआसीं। रोज़गार जी ॻोल्हा में बादशाह चयो हाणे तव्हां रोज़गार खां छुटऊं, हाणे इहो आहे त नंढिड़ो आहे, नंढिड़े खे हर पई बुख लॻंदी, तंहिंजे करे तव्हां रहो मुंहिंजे महल में, तव्हांजो खाइणु पीअणु तव्हांजो हर ख़र्चु जेको आहे उहो बादशाह जी ज़िमे में हूंदो ऐं तव्हां हिते महल में रहो। हा भाउ हिन त अलाह असांजा शुक्र बजाईंदा त बणाए, असां त आया हुआसीं मज़ूरीअ जी ॻोल्हा में, हाणे महल में था रहूं। साईं बादशाह जे महल में हिकिड़ो ख़ासि कमिरो हिननि खे ॾिननि, ख़ासि कमिरो हिन में ॾिननि, जंहिंमें ही ॿई ज़ाल मुड़ुस पंहिंजे नंढड़े सां गॾु रहनि पिया। ऐं बादशाह जे पुट खे जेॾी महिल थञ जी ज़रूरत थिए पई त हीअ अची हिनखे थञ ॾेई पई। कुझु ॾींहं गुज़रिया, उतां जो जेको बादशाह जेको हुयो, उन बादशाह जो जेको वॾो वज़ीर हुयो, अबा उन ख्वाब लधो, ख्वाब में ॾिठईं त बादशाह जी जेका भाइटी आहे, बादशाह जी भाइटी, उन सां हे जेको ग़रीब जेको बादशाह हिते पंहिंजे महल में रहायो आहे, मज़दूर काठियर, इनखे जेको इहो पुटड़ो आहे नंढिड़ो, ख्वाब में ॾिठईं त बादशाह जे भाइटीअ सां इन काठियर जे पुट जी शादी थी आहे। हिन ख्वाब ॾिठो, ॾाढो परेशान थियो। हिनखे वरी निंड ई न आई, सॼी राति दौंसुनि में हिनखे निंड ई न आई। सुबुह जो सवेल अची बादशाह वटि पहुतो। बादशाह खे चईं मां ख्वाब ॾिठो आहे। सो मां चयो त मां वञी बादशाह सां ॻाल्हि करे अचां। बादशाह चए थो कहिड़ो ख्वाब ॾिठो आहे जो सुबुह जो सवेल अची पहुतो आहे। हिन बादशाह खे ॿुधायो त मां ख्वाब ॾिठो आहे त तव्हांजी भाइटीअ सां जेको तव्हां रहायो आहे काठियर ग़रीब, इन जो पुटु जेको आहे उन शादी कई आहे। साईं काॾे हे ग़रीब काठियर, काॾे तव्हां बादशाह। सो मूंखे त ईअं सम्झि ॼण बाहि में निंड ई न पई आई आहे। सो ईअं कीअं थो थी सघे, इहो कीअं थींदो? बादशाह बि चए थो हा बराबरि, इहा ॻाल्हि त ठहंदी कान, काॾे हे काॾे असां। वज़ीर पोइ कीअं कयूं? वज़ीर चए साईं पोइ इन जो हल इहो आहे त इहो जेको हिननि जो छोकिरो आहे, अहिड़ी का अटकल कजे जो इन छोकिरे खे ई माराए छॾिजे, त न छोकिरो हूंदो न वरी इहो मसइलो थींदो। चई पोइ तूं का अटकल कर। अब ही बादशाह जो वज़ीर त हुयो, हुकूमत हलाए पियो, बादशाह जी हुकूमत जो ख़ासि कम जेके वॾा कमकार हूंदा हे ई कंदो हो। अब हिन छा कयो जो चुप चुपात में हिकिड़ो मस्तु उठ हथ कई, मस्तु उठ हथ करे घुराई, मस्तु उठ। उन ते लिक छप में हिननि जो जेको नंढिड़ो हुयो ग़रीब काठियर जो पुटु, उन खे खणी चाढ़ियनि उन उठ ते। हाणे उहो नंढिड़ो छोकिरो उठ ते
त वेही कोन पियो सघे, हुनखे ॿधी रसनि वग़ैरह सां ॿधी त ॿारु रोए पियो, रड़ियूं पियो करे। हिननि ॾिठो, ॿिन्ही ज़ाल मुड़ुसनि ॾिठो, वठी दाहूं करणु लॻा, पर साईं बादशाह ऐं वज़ीर त हिकु ॻाल्हि हिननि जे अॻियां कंहिंजी हले ई कान पई। हिननि ॾाढियूं दाहूं कूकूं कयूं पर कंहिंजी बि कान हली। अब हुन छा कयो, जो छोकिरे खे ॿधी हुन सां खणी उठ ते हकली, उठ सोभ अगई मस्तु, अब उठ वठी थो भॼ भॼां शहर मां निकिरी उठ खणी जंग मुंहुं कयो। हे नंढड़ो रांभाट करे रड़ियूं करे हलंदे हलंदे उठ जे हिन लोॾनि ते हिन खां रसा छॾाइजी विया। उन उठ जंग में ट्रप ॾींदो जो पियो हले त हुन खां रसा छॾाइजी विया। छोकिरो हिकिड़ो गाह जो घाटो बूढ़ो हुजे, उठ जीअं जो ट्रप ॾिनो त छोकिरो उहो अॻई फतके पियो। छोकिरो अची उन घाटे बूढ़े ते जो किरियो त छोकिरे खे धकु बकु बि कोन लॻो। छोकिरे जो बचाव थी वियो, उठ अॻिते निकिरी वियो। हेॾा हिन जा जेके माउ पीउ हुआ उहे वीचारा रोअनि पिया, पर केरु ॿुधे न कोन पियो। इहे उठ जे पोयां उठ जा पेरा खणंदा अबा उहे बि जंग में जेॾी महिल वेझो आया त हिन ॿारड़े जो रोअण ॿुधुनि, ॿार जो रोअण जो आवाज़ु हिननि ॿुधो त अड़े भरा हे त असांजो पुटु आहे। खणी पुट पंहिंजे खे खयनि, शुकुरु कनि त पुटु बि सही सलामत पियो हो हिननि जो। हिननि पुट खे खयूं, पोइ हे अलाह साईं जो शुकुरु बजा। हाणे हिननि छा कयो, हिननि चयो त हाणे ॾींहुं गुज़रे, राति थिए, पोइ लिक छप में इहो नंढड़ो जेको आहे खणी उते महल में, पर पोइ हाणे इहो आहे त लिकी हिनखे हिते निपाईंदासीं, न त हे वज़ीर जेको आहे त असांजे छोकिरे खे मारे छॾींदो। हे ॾींहं जो हे उते रहिया, जेॾी महिल सिजु लथो त हे वीचारा चोरी अची उते पंहिंजे कमरे में पिया था। हाणे उन छोकिरे जेके पंहिंजो छोकिरो हुयो पर उनखे निपाइनि पिया, पर लिकी उनखे ॿाहिरि कोन कढंदा हुआ। पंहिंजे छोकिरे खे लिक छप में पिया निपाइनि। साईं छोकिरो अॼु नंढो सुभाणे वॾो, तव्हांजो अची जाम थियो, वक़्तु गुज़रियो। होॾां जेको शहज़ादो हुयो जंहिंखे हीअ थञ ॾींदी हुई, उहो वरी हिन जी ज़ाल जेका हुई काठियार जी ज़ाल, उनखे थञ जो पीअंदो हो, उनजी त हिनखे माउ करे सम्झंदो हुउसि। उहो बि हिननि सां महल में रहंदो हो, साॻे ई महल में रहे पियो, हिनखे सॾींदो हो माउ, तंहिंजे करे हर पियो हिननि ॾे ईंदो हो। इतफ़ाक़ सां हिकिड़े ॾींहुं हिन छोकिरे खे बि ॾिसी वरितो। हे जेको छोकिरे खे लिकाई ऐं रहाईंदा हुआ, छोकिरे खे बि ॾिसी वरितो न, हुन ॾिसी वरितो। पोइ हिननि हिन सां ॻाल्हि कई, पोइ बादशाह जो पुटु जेको शहज़ादो हो, उहो ऐं हिन ग़रीब वारो पुटु हे थी विया पाण में यार थी विया सफ़ा, जो हिक ॿिए खां सवाइ हिननि जी सरंदी बि कान हुई। हाणे हे लिक छप में ॿाहिरि निकिरंदा हुआ, गॾु घुमनि फिरनि साईं केतिरी ॻाल्हि लिखे। आख़िर वरी वज़ीर ताईं ॻाल्हि पहुती त भाई हिननि लिक छप में इहो छोकिरो रहायो, हाणे त छोकिरो अची जवान थियो आहे। हिनखे जो ख़बर पई त भाई हिनखे बाहि वठी वई, वरी हे सिधो वञी बादशाह वटि पहुतो। बादशाह खे वञी चई त साईं असां त हे कईसीं, पर छोकिरो त जहिड़ो आहे। हाणे छा कयूं? पाण में साईं हिननि सलाह मशवरो करे बादशाह छा कयो, जो पंहिंजो जेको ॿियो भाउ हुउसि, जंहिंजे लाइ हिन ख़ाबिल थो त इन जी धीउ सां शादी कंदो, उन जे नाले ते हिकिड़ो लिखियईं ख़त। चई त हाणे इहो इन छोकिरे खे था ॾियूं ख़त, त इहो ख़त मुंहिंजे भाउ खे पहुचाइजे, इहो ख़त उनखे ॾियूं। अब ख़त लिखिजी वियो, ख़त लिखी ऐं बादशाह नियापो कयो हिन छोकिरे ॾे। छोकिरो अची पहुतो, अब हीअ ख़त अथई, तोखे हिकिड़ो नौकर गॾे था ॾियूं, हे मुंहिंजे भाउ खे ॾेई अचे। जी बिस्मिल्लाह, हीअ ख़त खणी निकिता। हलंदा 2-3 ॾींहंनि खां पोइ अची नेठि उन मुल्क में पहुता, जिते हिन जो बादशाह जो जेको भाउ हुयो जो हुकूमत कंदो हो। हे जो उते पहुता त हिननि पंधु कयो घणो, 2-3 ॾींहं हिननि पंधु कयो। छोकिरे खे पंधु थकाए विधो। जेॾी महिल शहर जे ॿाहिरां जो पहुता त शहर जे ॿाहिरां हिकिड़ो ॾाढो सुहिणो बाग़ हिननि ॾिठो। हिन नौकर खे चयो त यार तर्स, हाणे त उहे पहुची विया आहियूं, पर मां पियो हाणे थकिजी, सो तर्स त केॾो बाग़ सुहिणो आहे, गुलनि जी ख़ुशबू लॻी पई आहे, वण टिण, भला हिते हवा ते बि वेहूं था, हवा अहिड़ी पई थी लॻे, छांवरो बाहे, गुलनि जी ख़ुशबू बाहे, थोरी साही पटियूं, पोइ था अॻिते हलूं। हा सही आहे। हे जीअं जो वेठा त हिननि खे थधिड़ी हवा पई लॻे, हिन ॿिन्ही खे निंड खणी वई। छोकिरे खे बि निंड खणी वई, त जेको नौकर गॾु हुयुसि उनखे बि निंड खणी वई। न ॼाण त इहो जेको बाग़ हुयो, इहो बाग़ बि उन बादशाह जो जेको हिनजो भाउ हुयो, उनजो ख़ासि बाग़ हो। ऐं उनजी जेका धीअ हुई, उहा शहज़ादी, उहा रोज़ गुस्ल बि अची हिते कंदी हुई इन बाग़ में, बाग़ जो सैर बि कंदी हुई ऐं गुस्ल बि अची हिते कंदी हुई। हे त बेख़बर हुजनि, हे सही सुता पिया हुजनि,
शहज़ादी बि पंहिंजे रूटीन मूजिबि डेली ईंदी हुई बाग़ में गुसल करणु। सो शहज़ादी बि उन ॾींहुं निकिती। सो घुमंदी फिरंदी बाग़ में, बाग़ खे पई घुमे। घुमंदे घुमंदे अची हिननि जे मथां बीठी। हिननि जे जो मथां बीठी ॾिसे त भाउ हिकिड़ो सुहिणो जवान ॾाढे आराम सां सुतो पियो आहे। हाणे हुयो त ग़रीब जो ॿारु, पर महल में पियो रहे त लटो कपिड़ो खाइणु पीअणु, माना उहो ॼण बादशाही अंदाज़ लॻो पियो हिनजो। शहज़ादी ॾिठो, शहज़ादी खे ॾाढो वणियो, छोकिरो सुतो पियो हुजे। पर शहज़ादी ॾिठो जो, पर छा कयईं जो बानीअ खे हुकुम कयईं। बानी खे हुकुम कयईं। बानी आई, आवाज़ु थियो त हे बि उथी पिया। बानी खे चयईं त हिननि जी तलाशी वठि, हिननि जी तलाशी वठि। अलाए जासूस आहिनि, अलाए केरु आहिनि जो अची हिते बाग़ में सुता आहिनि, बाग़ में सुता आहिनि। हिननि खे ख़बर हूंदी त शहज़ादी अचे थी। अबा बानीअ जो हिननि जी तलाशी वरिती त हिननि वटां हिकिड़ी चिठी निकिती। छोकिरीअ खे ॾिनई, शहज़ादीअ खे हुन बानीअ चिठी ॾिनी। शहज़ादी जो चिठी पढ़े त चिठीअ में लिखियो पियो आहे, सुञातई नालो हेठां त हिन जो चाचो जेको बादशाह हुयो उन हीअ चिठी लिखी हुई पंहिंजे भाउ बादशाह ॾे त हे छोकिरो अचई थो, हिन छोकिरे खे माराए छॾिजांइ। छोकिरी त अॻई हिनखे ॾिठो त हिनखे ॾिठई सुहिणो सिब थो। छोकिरी चएसि त तोखे ख़बर आहे त हिन चिठी में छा लिखियलु आहे? चई मूंखे ख़बर न आहे, मूंखे बादशाह ॾिनो आहे त वञ वञी हीअ चिठी ॾेई आहे मुंहिंजे भाउ खे, त मां त उहा खणी आयो आहियां। मां हाणे बादशाह जी अमानत आई, मां छा खोली पढ़ां। हुन छोकिरीअ छा कयो जो चिठी उते जो उते फाड़े ॿी चिठी लिखियईं त अवा हे नींगर अचे थो, हे नींगर अचे थो, हे मुंहिंजो नींगर जेको आहे त आज़मायल आहे, तंहिंजे करे मुंहिंजी सलाह आहे त पंहिंजी धीउ जी तूं हिन सां शादी कराए, पंहिंजी धीउ जी तूं हिन सां शादी कराए। उहा चिठी हिन छोकिरे जे खीसे में विधई। चई हाणे हीअ चिठी खणी तूं बादशाह सां मिल। हिनखे सही आहे। अबा हे चिठी उहा खणी, चिठी खणी ऐं अची पहुतो बादशाह जे दरबार में, जेको हुनजो भाउ हुयो ॿियो बादशाह। अची उन जे दरबार में पहुतो, सलाम करे बादशाह खे चिठी कढी ॾिनई त साईं तव्हांजो जेको भाउ बादशाह आहे सो हिन हीअ तव्हांजे लाइ ख़तु ॾिनो आहे, मां उहो ख़तु खणी आयो। बादशाह जीअं जो ख़तु खोलियो त ख़त में लिखियलु हुजे त भाउ हे छोकिरो अचे थो, मुंहिंजो आज़मायल आहे, मुंहिंजो आज़मायल आहे, सो मुंहिंजी सलाह त पंहिंजी धीउ जी तूं हिन सां शादी कराए। वरी छोकिरे खे ॾिठई, छोकिरो बि सुहिणो से बि थो, बादशाही घराणे जो पियो हिनखे लॻो। सो हे पाण धीउ जे शादीअ लाइ जेको आहे त ॻोल्हा में हुयो त किथे सुठी जाइ ते पंहिंजी धीउ जी शादी करायां। वरी जो हेॾां भाउ जो ख़तु आयुसि, भाउ जो ख़तु आयुसि त हिन बि खणी बिस्मिल्लाह कई, हिन बि खणी बिस्मिल्लाह कई। उन महिल ई जेको आहे त बादशाह बि खणी ऐलान कयो त बाबा पंहिंजी धीउ जी शादी थो करायां हिन सां। साईं ऐलान थी वियो, सॼे मुल्क में जशन थी वियो। ॾींहं ॿिनि खां पोइ हिननि ॿिन्ही जी शादी थी, ॾींहं ॿिनि खां पोइ हिननि जी शादी थी। हाणे हिन जी जो शादी थी त हो जेको बादशाह हुयो जंहिं वटि रहे पियो, उन बादशाह खे बि ख़बर पई त बाबा मुंहिंजो जेको भाउ आहे उन पंहिंजी धीउ जी शादी कई आहे हिन सां। मां त बणा हिनखे ख़तु ॾिनो त हिनखे मारिजो, पर हे त भई कमु ई को ॿियो थी वियो, कमु ई को ॿियो थी वियो। सो पंहिंजे वज़ीर खे चईं त वज़ीर असां त घणी कोशिशि कईसीं त छोकिरे खे मारायूं, पर हाणे जेकॾहिं कुदरत जो हिकिड़ो कमु आहे त उन में असां कुझु कोन था करे सघूं। उठ ते चाढ़ियोसीं त उठ हिनखे मारे, पर हाणे उतां बि बची वियो। वरी कीअं माइटनि हिनखे लिक छप में पे तातियो न पायो, असांखे ख़बर ई न पई। वरी हिन महिल ख़तु मां पाण लिखी पंहिंजे भाउ ॾे मोकिलियो आहे त भाई अचे थो हिनखे माराइजां, हिनखे माराए छॾिजां, पर कमु ई उबतो थी वियो ऐं मुंहिंजे भाउ मारण जे बदिरां हिन जी शादी करे छॾी। सो तो जेको ख़्वाबु लधो हो सो बराबरि कोई अलाह जो अमरु हुयो, को कुदरत वारे जो को रंग हुयो। सो कुदरत तक़दीर वारे कम में असां कुझु नथा करे सघूं। तंहिंजे करे हाणे वज़ीर बसि तूं बि हिन ॻाल्हि खे छॾ, जेको थियणो हो जंहिं ॻाल्हि खां भॼूं पिया सा ॻाल्हि थी वई, सा ॻाल्हि थी वई। तंहिंजे करे हाणे असांखे बि इन रब जी रज़ा ते राज़ी हुजणु खपे। अवा इहो करे ऐं छा कयूं, पंहिंजी हुकूमत जेका हुअसि पंहिंजे पुट जे हवाले करे चई त बसि हाणे हूंदुसि बादशाहीअ में त वरी बि पियो अहिड़ा ॾमर जा कमु कंदुसि। तंहिंजे करे बसि बाबा हाणे असां अलाह अलाह था कयूं, पंहिंजे पुट जे बादशाही पंहिंजे पुट जे हवाले कई। होॾां हो छोकिरो जेको हुयो सो उहो वरी पंहिंजी ज़ाल वठी अची पंहिंजे साॻे मुल्क में पहुतो। हिन शहज़ादे सां त उहो ई हुनजी संगत हुई। पोइ ॾाढो उन महल में बाक़ी वक़्तु जेका ज़िंदगी आहिनि ॾाढी सुख ऐं आराम सां